अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। याद कर जॾहिं असां यहूदियुनि खां पक्को वाइदो या अंजाम वरितो त अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंजी इबादत न कजो ऐं पीउ माउ सां एहसान कजो ऐं चङी तरह हलजो। अहिड़ी तरह मिट माइटनि यतीमनि ऐं मिस्कीननि सां पिण सुठो बर्ताव कजो ऐं माण्हुनि सां सुठो ॻाल्हाइजो ऐं निमाज़ क़ाइमु कजो ऐं ज़कात ॾींदा रहिजो। पर अव्हां मां किन थोड़नि खां सवाइ ॿिया सभु मुड़ी विया हो ऐं बेशक अव्हां मुंहुं मोड़ींदड़ी आहियो। ऐं पिण यादि करियो जॾहिं असां अव्हां खां उहो बि पको अंजाम वरितो त अव्हां खून न वहाईंदो, हिक ॿिए खे क़त्ल न कंदो ऐं न पंहिंजी क़ौम वारनि खे पंहिंजे घर मां कढंदो। पोइ तव्हां इक़रार कयो ऐं अव्हां ख़ुदि उन जा शाहिद आहियो। पोइ तव्हां उहे माण्हू आहियो जेके पंहिंजी क़ौम वारनि खे क़त्ल बि करियो था ऐं पंहिंजी बिरादरीअ जे कुझु माण्हुनि खे बेघर बि करियो था ऐं उन्हनि जे मथां ज़ुल्म ऐं ज़्यादती करण लाइ हिक ॿिए जी मदद करियो था। ऐं जॾहिं उहे अव्हां वटि कैदी थी अचनि था त उन्हनि खे छॾाइण लाइ ॾंड बि ॾियो था। हक़ीक़त में उन्हनि खे घर मां कढण बि अव्हां ते हराम हो। पोइ छा अव्हां किताब जे हिक हिसे ते ईमान आणियो था ऐं ॿिए हिसे जो इनकार करियो था? पोइ अव्हां मां जेको अहिड़ो कमु करे उन लाइ दुनिया में ज़िल्लत, ख़्वारी ऐं रुसवाई खां सवाइ ॿी कहिड़ी सज़ा थी सघे थी ऐं उहे क़यामत जे ॾींहुं पिण सख़्त अज़ाब में मुब्तला कया वेंदा। ऐं तव्हां जेको बि करियो था अल्लाह उन खां हरगिज़ गाफ़िल न आहे। ही उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजी आख़िरत विकिणी ऐं बर्बाद कई, दुनिया जी ज़िंदगी ख़रीद कई आहे, यानी दुनिया जी ज़िंदगी खे तरजीह ॾिनी आहे। तंहिं करे असां उहो फ़ैसिलो कयो आहे त न उन्हनि तां अज़ाब घटाइबो ऐं न उन्हनि जी मदद कई वेंदी ऐं न उन्हनि जो को हिमायती हूंदो।